आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल। जी नाज़रीन, असीं पंहिंजी तमामु सुठी फ़नकारा सुनिराज सां गॾु मौजूदु आहियूं। तव्हां सभिनी दोस्तनि खे अर्ज़ु कंदासीं, जिन बि दोस्तनि असांखे हींअर जॉइन कयो आहे, असांजे चैनल खे लाइक कंदा, सब्सक्राइब कंदा, शेयर कंदा, त जीअं असांजो हर ईंदड़ वीडियो तव्हां ताईं पहुचे। जी सुनिराज, अवां राग जे हिसाब सां जेके कलाम ॻायो पिया, उन में मौसीक़ी जी तव्हां पंहिंजे उस्ताद खां केतिरी सिखिया वरिती आहे? राग जे ॼाण सां मिसाल भेरी राग आहिनि ऐं ॿिया बि का पहाड़ी आहे, सेंधड़ो आहे, त तव्हां सिखिया वठो पिया या उन्हनि में कुझु महारत हासिलु कई आहे? उस्ताद खां मां सिखिया वठां पई, असांजो राजा नदीम ख्वावर साहब, ऐं 10 ठाठ आहिनि राग में, उन्हनि ते मुंहिंजो कमु हले पियो। अवां दोस्तनि जे नज़र आहे पेशे ख़िदमत आहे, हीउ गीत पेश कंदासीं। पहिरियों भेरो थी आहे मुलाक़ात, अञा बि मूंखां कोन थो विसरे, उहा भागनि वारी हुई राति, अञा बि मूंखां कोन थो विसरे। इन गीत जो शाइर आहे असांजो लाड़काणे जो शाइर बाबल बोज़दार। ऐं तव्हां सोचींदा हूंदो बोज़दार मां घणा गॾु कया आहिनि। हिते जेके बि बोज़दार आहिनि तक़रीबन मूंखे गीत ॾींदा आहिनि ऐं तमामु सुठी महिनत कंदा आहिनि ऐं इनशाला उन्हनि जी महिनत साबित वेंदी। पहिरियों भेरो थी आहे मुलाक़ात, अञा बि मूंखां कोन थो विसरी। पहिरियों भेरो थी आहे मुलाक़ात, अञा बि मूंखां कोन थो विसरी। उहा भागनि वारी हुई राति, अञा बि मूंखां कोन थो विसरी। उहा भागनि वारी हुई राति, अञा बि मूंखां कोन थो विसरी। ॾिठी बोज़दार बाबल तुंहिंजी यारी, मूंखां विसरी वई दुनिया सारी। ॾिठी बोज़दार बाबल तुंहिंजी यारी, मूंखां विसरी वई दुनिया सारी। मथां ॾिसे पई रब जी ज़ात, अञा बि मूंखां कोन थो विसरी। पहिरियों भेरो थी आहे मुलाक़ात, अञा बि मूंखां कोन थो विसरी। उहा भागनि वारी हुई राति, अञा बि मूंखां कोन थो विसरी। जी नाज़रीन, असीं तमामु सुठी फ़नकारा सुनिराज सां गॾु मौजूदु आहियूं ऐं पंहिंजी इंटरव्यू हींअर ॼाणी पिया कयूं। आख़िर में सुनिराज खां तव्हां सभिनी ॾिसंदड़ पीढ़ी प्यारनि लाइ हिकु मैसेज वठंदा ऐं उन ते अमल ज़रूरु कजो। मां पंहिंजे ॾिसंदड़नि खे ऐं असांजो जेको बि आवाम आहे सभिनीनि खे इहो मैसेज ॾींदमि, स्पेशली असांजे पीढ़ी प्यारनि खे। ऐं उमेद आहे तव्हां ॾुख न कंदो। मैसेज मुंहिंजो इहो आहे त पंहिंजो राग जी दुनिया में आयो त उस्तादनि खां सिखिया वठो। कहिड़े बि शोबे में आयो पंहिंजो सीनियरनि जी इज़त कयो, उस्तादनि जी इज़त कयो। जेकॾहिं तव्हांखे कुझु पिराइणो आहे त पंहिंजे सीनियरनि जी इज़त कयो, नंढनि सां मोहबत कयो, वॾनि जी इज़त कयो, इनशाला तव्हां कामयाबु थी वेंदो। आख़िर में सुनिराज खां तमामु सुठो कलाम ॿुधूं था। भूलने वाले से कोई कह दे जरा, भूलने वाले से कोई कह दे जरा। इस तरह याद आने से क्या फायदा, जब मेरे दिल की दुनिया बसाते नहीं, जब मेरे दिल की दुनिया बसाते नहीं। फिर ख्यालों में आने से क्या फायदा, भूलने वाले से। चार दिन के जलाने से क्या मिल गया, मिट सका ना ज़माने से मेरा निशान। चार दिन के जलाने से क्या मिल गया, मिट सका ना ज़माने से मेरा निशान। मुझ पे बिजली गिराओ तो जाने सही,
मुझ पे बिजली गिराओ तो जाने सही, आशियां पर गिराने से क्या फायदा भूलने वाले से। अवां दोस्तन जे नज़र आ पेशे खिदमत आ ही गीत पेश कंदासीं। मुखे विकिड़ो करे चंद नोटन में, मुखे कैद कयूं कारे कोटन में, खुश हूंदा बोयमा मां किस्मत ते थी रोआं। मुखे विकिड़ो करे चंद नोटन में, मुखे कैद कयूं कारे कोटन में, खुश हूंदा बोयमा मां मुक़दर ते थी रोआं। छा जागीराणी फरीद कयां, कीअं विछड़ी वलर खाई दकयां। छा जागीराणी फरीद कयां, कीअं विछड़ी वलर खाई दकयां। सब दिल जूं दिल में ॻाल्हियूं हिल, ही मुंहुं जूं अखियूं अञालियूं हिल, गल गोड़न सां थी धोआं मां किस्मत ते थी रोआं। मुखे विकिड़ो करे चंद नोटन में, मुखे कैद कयूं कारे कोटन में, खुश हूंदा बोयमा मां किस्मत ते थी रोआं, मां किस्मत ते थी रोआं, मां किस्मत ते थी रोआं। आपका अपना पसंदीदा 5 टाइम वेब चैनल